अस्सलाम वालेकुम नाजरीन, फास्ट न्यूज़ में भलीकार मां आहियां साजिद कोराई। अहम खबर आहे शामिल कंदासीं। चूहड़ जमाली मां SSP सिजावल सुहाई अज़ीज़ टालपुर जे हिदायतनि ते मंशियात फ़िरशनि ख़िलाफ़ कार्रवायूं जारी आहिनि। CIA टीम सिजावल गुझे इतला ते सिजावल ब्रांच मोरी वटि कामयाब कार्रवाई करे चेकिंग दौरान ट्रक मां वॾे मिक़दार कुतर सुपारीअ जा 500 कटा ऐं 18 कटा सफ़ीना बरामद कया विया आहिनि। अहम खबर आहे जेका अव्हां सां शेयर कयूं पिया। SSP सिजावल सुहाई अज़ीज़ टालपुर जे हिदायतनि ते मंशियात फ़िरशनि ख़िलाफ़ कार्रवायूं जारी आहिनि। जॾहिं त गुटके में इस्तेमाल थींदड़ सुपारी ऐं सफ़ीना खे सज़ूकी पिकअप खे पंहिंजी तहवील में वरितो वियो आहे, जेका सुपारी कुतर ऐं सफ़ीना खणण लाइ जाइ वारदात ते इस्तेमाल थींदी हुई। जॾहिं त गुटका डीलर हबीब सुमरो, मनान पठान ऐं गिरफ़्तार थियल जवाबदार गुलाम रसूल कास्केली, इजाज़ कास्केली, याकूब मछारो ते सिजावल थाणे ते FIR दाख़िल कई वई आहे। अहम खबर आहे जेका अव्हां सां शेयर कयूं पिया। चूहड़ जमाली मां SSP सिजावल सुहाई अज़ीज़ टालपुर जे हिदायतनि ते मंशियात फ़िरोश ख़िलाफ़ कार्रवायूं जारी आहिनि। वधीक ख़बरुनि ऐं न्यूज़ अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट न्यूज़।